बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु जनाब अॼु आऊं हिकिड़ी एप्लीकेशन तव्हांजे लाइ खणी आयो आहियां जेका तव्हांजे लाइ स्पेशल थियण वारी आहे। उहा एप्लीकेशन आहे हिकिड़ो कीबोर्ड आहे जेको मूं तव्हांजे लाइ आंदो आहे। इन जी ख़ुशूसियत इहा आहे त हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ फॉन्ट्स इमोजीज़ तमामु वाफ़र मिक़दार में मिली वेंदा ऐं डायरेक्ट तव्हां कीबोर्ड ते उन खे लिखी सघंदव। ऐं इहो सभु कुझु जेकॾहिं तव्हां सिखणु ऐं सम्झणु चाहियो था त तव्हांखे मूंसां गॾु रहणो पवंदो, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो पवंदो। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़, पर वीडियो जी तरफ़ वञण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ जेको सब्सक्राइब जो बटण आहे इन खे क्लिक कयो ऐं इन खे क्लिक जीअं ई कंदो त बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि दॿाए छॾियो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आऊं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेको तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो, को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। जनाब हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो था जे हिकिड़े कीबोर्ड आहे उन जो मूंखे रिव्यू ॾियणो आहे, जेको स्पेशल इन करे आहे जो हिते तव्हांखे हुन कीबोर्ड में ई कई खोड़ सारा जेके आहिनि इमोजीज़ मिली वञनि था, राइटिंग जा जेके फ़ॉन्ट्स आहिनि उहे मिली वञनि था। हाणे कीबोर्ड जो नालो तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं इन जो लिंक बि आऊं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि जितां तव्हां इनखे डाउनलोड करे सघो था। पर सभिनी खां पहिरीं आऊं तव्हांखे ॿुधायां त उहो कमु कींदो करे। असां हलूं था मैसेज में हाणे तव्हां ॾिसी सघो था हीउ मूं वटि कीबोर्ड खुलियल आहे, फ़ॉन्ट्स नाले सां कीबोर्ड आहे। हाणे हिन में तव्हांखे खोड़ सारा फ़ॉन्ट्स ऐं इमोजीज़ मिली वेंदा। हाणे जीअं ई तव्हां इन खे क्लिक कंदो, ही नॉर्मल बेस ते नॉर्मल खे क्लिक कंदो त ही नॉर्मल जेको कीबोर्ड आहे उहो अची वियो आहे। हाणे इमोजी 1 आहे, उन में तव्हांखे मुख़्तलिफ़ खोड़ सारा इमोजीज़ मिली वेंदा जेके तव्हां डायरेक्ट जेको आहे यूज़ करे कंहिंखे बि फेसबुक ते या यूट्यूब ते या व्हाट्सअप ते लिखी मोकिले सघो था। ऐं इमोजीज़ खां अलावा हिते तव्हांखे खोड़ सारा फ़ॉन्ट्स मिली वेंदा। फ़ॉन्ट्स में बि तव्हां ई मथे ॾिसी सघो था, कई क़िस्म जा फ़ॉन्ट्स तव्हांखे हिते मिलंदा। सिर्फ़ु तव्हां क्लिक कंदो ऐं पोइ तव्हां जेको लिखंदो उन ई फ़ॉन्ट्स में लिखियो वेंदो ऐं डायरेक्ट लिखी तव्हां इन खे जेको आहे इस्तेमालु करे सघो था। कई जॻहियुनि ते जीअं फेसबुक में आहे या ट्विटर ते आहे या व्हाट्सएप ते वग़ैरह सभु कुझु। त हीउ हिकिड़ो तमामु सुठो कीबोर्ड आहे जंहिंखे हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़रूरु इस्तेमालु कजो। तमामु सुठी शइ आहे। ऐं हाणे हलूं था, इहो कीबोर्ड तव्हांखे मिलंदो किथे, इन जे लाइ असीं प्ले स्टोर में हलंदासीं। प्ले स्टोर में तव्हांखे हिते लिखणो पवंदो फ़ॉन्ट्स कीबोर्ड ऑप्शन, उहो इन खे क्लिक कंदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीउ अची वियो आहे फ़ॉन्ट्स इमोजीज़ एंड फ़ॉन्ट्स कीबोर्ड जे नाले सां। इन खे तव्हां इंस्टॉल कजो ऐं इन जी रेटिंग बि तमामु सुठी आहे, 4.3 जी रेटिंग आहे ऐं काफ़ी सारा माण्हू 1 मिलियन खां मथे डाउनलोड थी चुका आहिनि। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, इन खे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो त सुठे फ़ॉन्ट्स यूज़ करे तव्हां व्हाट्सअप में, फेसबुक ऐं ट्विटर ऐं इंस्टाग्राम में जेकॾहिं को नोट लिखणु चाहियो था या ॿियनि फ़ॉन्ट्स में तव्हां पंहिंजे कीबोर्ड खे यूज़ करणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे। मूं इन खे डाउनलोड करे छॾियो आहे, तव्हां डाउनलोड कजो। इन जी लिंक आऊं पंहिंजे वीडियो जे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, तव्हां इन खे डाउनलोड करे सघो था। हिकिड़ी नंढी एप्लीकेशन हुई, मूं चाहियो तव्हां सां शेयर कयां ऐं उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। इन सां गॾु आऊं इन वीडियो खे अॼोकी वीडियो खे ख़तमु कयां थो, पर इन दुआ सां इन रिक्वेस्ट सां त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां तव्हां मुंहिंजा नया वीडियो पहिरीं ॾिसी सघंदो ऐं तव्हांखे इन सां फ़ाइदो थींदो। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो, को सुवाल आहे त उहो ज़रूरु मूंखां पुछो, इंशाअल्लाह उन जो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आऊं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।